अरे अदा काथे तो घुमंदो वते यार, मां तोखे ॻोल्हे ॻोल्हे थकी पियो आहियां। अरे थको आहियां त वञी घर आराम कर, हेॾे छो आयो आहीं? हेॾे इन करे आयो आहियां, 100 रुपए जी ज़रूरत आहे भाउ। 100 रुपयो बि मां ॾियां तोखे? ॾंडो आहे, पाण कमाए पाण खा। इश्क करण जी ख़बर पवई थी, बाक़ी कमाइण जे लाइ तप आहे। अदा ॻाल्हि ॿुध, गैरत जी अजायो गोरी खाराए मुंहिंजो मथो न फेर। जे कल्ह थिड़ी त तो वांगुरु धाड़ा हणण शुरू कंदोमांइ। हाँ हाँ, अरे मां कहिड़ा धाड़ा हयां? इहे जो माण्हुनि खां घरनि मां 20-20 हज़ार वठी कुंडू थाणी ॾियो, ऐं सरकार खे बि तप, माण्हुनि खे बि। अरे इन्हे में माण्हू ख़ुशि आहिनि। 10,000 भरे सॼी सीज़न ॿ टे ऐशियूं था हलाइनि। गवर्नमेंट वरी वञे थी यूनिट महांगा कंदी, वरी बि आज़ार वेचारे ग़रीबनि लाइ। तव्हां वापडा वारनि जे दिलि मां ख़ुदा जो ख़ौफ़ ई निकिरी वियो आहे। ओ भाऊ, एॾो सच न ॻाल्हाए। हर को पंहिंजे फ़ाइदे लाइ सोचींदो आहे, ॿिए जी भलाई में को बि ख़ुशि न आहे। अड़े अदा तूं पाण खे भलो कर, जॻू ई भलो थी वेंदो। एॾो माल न कर, इहो माल तुंहिंजी क़यामत कोन छॾाईंदो। बस बस, ये नसीहतूं हाणे पंहिंजूं बंदि कर। ही वटि 100 रुपयो। मस अधे को 100 रुपयो कढियुमि। वाह, अरे ही नोट तो नकुल ॾई हो। ओदा ओ भाऊ।